नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त घोटकी जे लखण कॉलोनी जे गरीब ऐं पौरियत ارشد अली सोमरो क़ैंसर जहिड़े मोज़े मर्ज़ में वठजी वियो आहे। गुरबत ऐं मिसकिनी सबब हिन घोटकी सखर हैदराबाद तोड़े कराची जे अस्पतालन मां इलाज करायो है, पर हिन वक्त नौजवान जी तबियत बेहतर न थी है। पौरियत ارشد सोमरे खे 2 पुट ऐं 1 न्याणी जो औलाद है। किराए जे घर में रहंदड़ हिन पौरियत जी घरवारी कपड़ा सिलाई करे पंहिंजे जीवन साथी जो इलाज कराए थकजी पई। हिन हवाले सां इन मीडिया जी टीम जॾहिं पौरियत ارشد सोमरे जे घर पहुती त पाण समेत घर भातिन अखियुनि मां लुड़क हाड़ींदे इलाज कराइण जी अपील कई है। इन मौके ते कैंसर जहिड़े मोज़े मर्ज़ में वतल पौरियत ارشد अली सोमरो अखियुनि मां लुड़क हारींदे ॿुधायो त मां मिसकिन ऐं ग़रीब आहियां। पोरियो करे पंहिंजे बचनि जो पेट पालींदो हुअसि। ओचितो मुंहिंजी तबियत ख़राब थी वई, जंहिं बाद गुरबत ऐं मिसकिनी बावजूद बि थोरो इलाज करायो। बाक़ी 2-3 लख रुपया व्याज ते वठी हैदराबाद कराची मां इलाज करायो। हाणे घर में 1 रुपयो बि नाहे बचियो। डॉक्टर इलाज लाइ 30 खां 40 लख रुपया ख़र्च ॿुधाइनि पिया। हिन चयो त मूं मिसकिन वटि हाणे को बि टको नाहे बचियो जो इलाज कराए। इन मौके ते पौरियत ارشد अली सोमरे, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े सरहदी वारनि खे अपील कंदे चयो त ख़ुदा रा मूं मिसकिन जी माली मदद कराए, इलाज कराए, मुंहिंजी ज़िंदगी बचाई वञे, जीअं आउं पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल में सहारो थी सघां। मुझे ख्याल कर छने नोड़े बाबा तुझे इलाज असा करना से दुआ कर अल्लाह का सो पैसा नहीं हुजे जदी रब राजी थे मेहरबानी क्यों असा खुदा दे वास्ते असा मेहरबानी क्यों पाने रब जे वास्ते पाने बचन जे सदके असा के नो न खपे, बस एतरो खपे जेतरो मुझे बा जो इलाज आ उन्हीं जे लाए खपे। असा के असा वधीक नथा ताके चऊं सताई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।